सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु राति खां तेज़ बरसातुनि जी अॻकथी। कुझु इलाइक़नि में ॻड़ो पवण जो बि इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते जी अॻकथी खां पोइ सिंध हुकूमत सूबे में रेन एमरजेंसी लागू करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इम्कानी बरसातुनि बाबति इजलास। कराची में इंतज़ामिया खे अलर्ट रहण सां गॾु सुभाणे खां के सरकारी इदारनि में अधु ॾींहुं मोकल कई वई। शाम जी शिफ्ट वारा स्कूल बि बंदि रहंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवाम खे गुज़ारिश आहे त सुभाणे गैर ज़रूरी तौर घरनि खां ॿाहिरि न निकिरे। सुभाणे मंझंदि 2 वॻे खां पोइ बरसातुनि जो इम्कान आहे। तयारियूं मुकमल कयूं वञनि। मौसमियात मूजिबि सिंध में सुभाणे खां 5 तारीख़ ताईं बरसात जो इम्कान आहे। बलोचिस्तान में 1 ॾींहं जे वक़्फ़े बाद ॿीहर बरसात। ग्वादर, चमन, सिबी, चीवणी ऐं भरपासे में वसकारो नगौर में बरसातुनि सबबि ज़मीनुनि जा बंद टुटी पिया। पाणी ग्वादर शहर तरफ़ वधण जो ख़दशो। सूबाई इंतज़ामिया ग्वादर खे आफ़त सटियल करार ॾेई छॾियो। बलोचिस्तान जे तालीम खाते पारां 1 हफ़्ते खां सूबे जा समूरा तालीमी इदारा बि बंदि रखण जो ऐलान। मैं राजा परवेज अशरफ सदके दिल से हल्फ उठाता हूं कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा कि बहैसियत रुकन कौमी असेंबली मैं अपने फराइज मनसबी, ईमानदारी, अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के आइन और कानून के क़वाइद के मुताबिक और उसके तहफ़्फ़ुज़ और दफा करूंगा। क़ौमी असम्बली जे नवनि चूंडियल मेंबर्स नारनि जी गूंज में हल्फ खणी वरितो। स्पीकर राजा परवेज अशरफ नवनि चूंडियल MNAs खे हल्फ खणायो। नामज़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, JUI सरबराह मौलाना फजल रहमान, असद केसर, उमर अयूब, BNP सरबराह सरदार अख्तर मेंगल ऐं ॿियनि MNAs हल्फ खंयो। सुन्नी इतिहाद काउंसिल जे MNAs पारां ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते एहतजाज। स्पीकर जी डायस जो घेराव। स्पीकर मेंबर्स खे वेहण जी हिदायत कंदो रहियो। पीपल्स पार्टी मेंबर्स GA भुट्टो, नून लीग जा मेंबर्स शेर ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जा मेंबर्स PTI बानी जी हिमायत में नारेबाज़ी कंदा रहिया। नए वज़ीर आज़म जी चूंड आचर ॾींहुं 3 मार्च ते थींदी। क़ौमी असेंबली सेक्रेटरीट शेड्यूल जारी करे छॾियो। नामज़दगी काग़ज़ 2 मार्च मंझंदि 2 वॻे ताईं जमा कराए सघिबा। क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी सुभाणे थींदड़ चूंड लाइ नून लीग जे अयास सदिक ऐं पीपल्स पार्टी जे गुलाम मुस्तफ़ा शाह नामज़दगी काग़ज़ मंज़ूर कराए वरिता। स्पीकर जी लाइ सुन्नी इतिहाद जे आमिर डोगर ऐं डिप्टी स्पीकर लाइ जुनैद अकबर जा काग़ज़ बि मंज़ूर कया विया। इलेक्शन कमीशन सदारती चूंड लाइ शेड्यूल जो ऐलान बि सुभाणे कंदी। JUI पारां सदर, वज़ीर आज़म ऐं स्पीकर जे चूंडुनि में हिसो न वठण जो ऐलान। मौलाना फजल रहमान चयो आहे त वज़ीर आज़म, सदर, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड में शामिल न थींदासीं। अपोज़िशन में वेंदासीं। नवाज शरीफ सां मुलाक़ात नाहे थी। वज़ीर आज़म जी चूंड लाइ वोट न ॾींदासीं। नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ पारां PTI बानी पारां IMF खे लिखियल ख़त मुल्क दुश्मनी करार। नवाज शरीफ चयो आहे त PTI बानी जो IMF खे लिखियल ख़त मुल्क सां दुश्मनी बराबरि आहे। शहबाज शरीफ चयो त PTI बानी जा खयल क़दम मज़मत जोॻा आहिनि। साइफ़र बाद IMF खे ख़त लिखणु हिकु ॿी मुल्क दुश्मनी जो सबूत आहे।